अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नए टॉपिक सां गॾु अवांजे आॾो ॿीहर हाज़िर थिया आहियूं। अॼु असांजो टॉपिक आहे त ज़मीन खां तारनि जे फ़ासिले जी पैमाइश कीअं कई वेंदी आहे। फ़ल्कियात में परे वारनि जिस्मनि जो फ़ासिलो मालूम करण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हिते असां उन्हनि बाबति पढ़ंदासीं। पहिरियों तरीक़ो ट्रायंगुलेशन या पैरालेक्स जो आहे। ॾिसंदड़ जी जॻह बदिली वञण सां एंगल में जेका तब्दीली ज़ाहिर थींदी आहे उनखे चइबो आहे पैरालेक्स जो तरीक़ो। उहो कीअं कमु कंदो आहे, हिकु मिसाल मां सम्झूं था। पंहिंजो हथु पंहिंजी अखियुनि जे साम्हूं आणियो। हाणे साॼी अख खे बंदि करे उनजो मुशाहिदो करियो, पोइ खाॿी अख खे बंदि करियो ऐं साॼे अख सां पंहिंजे हथ खे ॾिसो। तव्हांखे महसूसु थींदो तव्हांजो हथु पोयां हिकु बैकग्राउंड जी मुख़ालिफ़ हरकत करे रहियो आहे। उन मज़हर खे वेझे जे तारनि जो फ़ासिलो मालूम करण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। छो जो ज़मीन सिज जे चौधारी घुमंदी आहे, उन लाइ हिकु वेझे जो तारो पुठियां बैकग्राउंड में मौजूदु परे जे तारनि जी मुखालफ़त कंदो आहे। ज़मीन जो सिज जो चौधारी मिदार 186 मिलियन मील आहे। जंहिं तारे जो ज़मीन खां फ़ासिलो मालूम करण जे लाइ हिकु फ़ल्कियात दान उन जे मख़सूस पोज़ीशन जी ज़ाहिरी फ़र्क़ खे कैलकुलेट कयो वेंदो आहे। हिकु तारे जी ज़ाहिरी हरकत खे स्टेलर पैरालेक्स चयो वेंदो आहे। हिकु तारे जो ज़मीन खां फ़ासिलो ऐं उन जी पैरालेक्स एंगल में हिकु सादो वास्तो हूंदो आहे, जेको हीअ आहे, जेको हिन महिल अव्हांजी स्क्रीन ते अव्हांखे नज़र अची रहियो आहे। हिते डी मां मुराद फ़ासिलो आहे, जंहिंखे पार्सक्स में मापियो वेंदो आहे, जॾहिं त पी पैरालेक्स एंगल आहे, जंहिंखे आर्क सेकंड्स में मापियो वेंदो आहे। पार्सक छा आहे? पार्सक फ़ासिले जो हिकु यूनिट आहे जेको परे जी फ़ल्कियाती जिस्मनि जो फ़ासिलो मालूम करण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिकु पार्सक जी तारीफ़ कुझु हीअं आहे: उहो फ़ासिलो जिते एस्ट्रोनॉमिकल यूनिट हिकु आर्क सेकंड जे एंगल जे मुक़ाबिल हूंदो आहे। हीअ चार्ट तव्हांजे साम्हूं तस्वीर में अव्हांखे नज़र अची रहियो आहे, उनखे गौर सां। हिकु एस्ट्रोनॉमिकल यूनिट ज़मीन ऐं सिज जे विचोले फ़ासिले जे बराबरि आहे, जेको 150 मिलियन किलोमीटर जे बराबरि आहे। हिकु पार्सक तक़रीबन 31 ट्रिलियन किलोमीटर जो या 19 ट्रिलियन मील जे बराबरि हूंदो आहे। हीउ फ़ासिलो 3.26 नूरी साल जे बराबरि बणिजंदो आहे। राति जो ज़मीनी मथाछिरे ते ॾिसण में ईंदड़ तारा सिज खां 500 पार्सक जे फ़ासिले ते हलंदा आहिनि। ईअं त हीउ तरीक़ो घणो सुठो ऐं सवलो आहे, पर उन जूं कुझु हदूं बि आहिनि। ज़मीन जे एटमॉस्फेयर वायुमंडल जे सबबि सां 0.01 आर्क सेकंड खां घटि जी पैरालेक्स एंगल खे मापणु घणो मुश्किल आहे। उन लाइ जेका टेलीस्कोप ज़मीन ते मौजूदु आहिनि, उन्हनि खां 100 पार्सक खां वधीक जो फ़ासिलो नथो करे सघिजे। पर ख़ला में मौजूदु टेलीस्कोप्स जी मदद सां 0.001 आर्क सेकंड ताईं जो एंगल जी सही पैमाइश करे सघिजे थी। यानी 1000 पार्सक ताईं जो फ़ासिलो सवलाई सां मालूम करे सघिजे थो। पर असांजी पंहिंजी गैलेक्सी मिल्की वे में 3000 पार्सक जे फ़ासिले ते फैलियल आहे। ईअं उन तरीक़े सां सभिनी तारनि जो फ़ासिलो मालूम नथो करे सघे। 1000 पार्सक खां वधीक जो फ़ासिलो मालूम करण जे लाइ को सिधो सओं तरीक़ो मौजूदु न आहे। उन लाइ फ़ल्कियात दान 1000 पार्सक खां वधीक जो फ़ासिलो मापण जे लाइ चमक जी पैमाइश जो तरीक़ो इस्तेमालु कंदा आहिनि। कंहिं बि तारे जो कलर स्पेक्ट्रम उन जी हक़ीक़ी चमक खे ज़ाहिर कंदो आहे। फ़ल्कियात दान कंहिं परे वारे तारे खे ॾिसी करे उन जो कलर स्पेक्ट्रम मालूम कंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि खे तारे जी असुल चमक जी ख़बर पवंदी आहे। उन असल चमक जो मुवाज़नो तारे जी ज़ाहिरी चमक, जेका ज़मीन खां ॾेखारबी आहे,
सां करे फ़ल्कियात दान तारे जो ज़मीन खां फ़ासिलो मालूम करे सघनि था। अगर अव्हांखे असांजी वीडियो पसंद आई हुजे तो दोस्तन सां शेयर कंदा ऐं असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा। इंशाअल्लाह मिलंदासीं वरी ॿी कंहिं टॉपिक सां गॾु ॿी वीडियो में। खुदा हाफ़िज़।